खां आम ख़बर है तो मेमण गोठ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जी यूसी में मासूम बाड़ी मुस्कान मेमण खुलियल गटर में किरी बुढ़ी फोती वही है। अवाक ॿुधनि त बारड़ी जो मड़ घर पहुचण ते कोराम अची वियो। वारसन पारां इंतजामिया के पिटू पाराता ॾिना विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है मलिर खां त मेमण गोठ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जी यूसी में मासूम बाड़ी मुस्कान मेमण खुलियल गटर में किरी पई है, जे बाद फोती वही। मेमण गोठ में ढकण न हुजण सबब 3 महीननि में 2 मासूम बाड़ा खुलियल गटर में किरी पंहिंजूं हयाती विञाए वेठा आहिनि। अवांखे अपडेट क्यों मलिर खां त मेमण गोठ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जी यूसी में मासूम बाड़ी मुस्कान मेमण खुलियल गटर में किरी बुढ़ी फोती वही है। बारड़ी जो मड़ो घर पहुचण ते कोराम अची वियो। वारसन पारां इंतजामिया के पिटू पाराता ॾिना विया। ख़बरूं आखिरियूं त मेमण गोठ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जी यूसी में मासूम बाड़ी मुस्कान मेमण खुलियल गटर में किरी बुढ़ी फोती वही है। इन हवाले से वधीक तफ़सील लाइ तो मौजूद है वहीद मुराद सियाल। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी कादिर आदिल, बिल्कुल डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद जी यूसी में एक बियो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है, जंहिंमें एक मासूम बाड़ी मुस्कान मेमण खुलियल गटर में किरी बुढ़ी फोत थी वही है, जंहिंते तमाम वॾो सोग है। इलाइक़े वासी ॿाहिरि निकिरी आया आहिनि। मासूम बाड़ी के पंहिंजी मदद पाण ते गटर मां कढियो वियो आहे, जिते पुलिस पिणु पहुची वई आहे। सियासी समाजी अॻवान जंहिंमें नून लीग कादिर कलमती समेत सिविल सोसाइटी ऐं हुते वकील पहुता आहिनि। उन्हनि वॾो अफ़सोस जो इज़हार कयो आहे। वारस जेको आहे इंतजाम खे पिटू ऐं पाराता ॾेई रहिया आहिनि, रोई रहिया आहिनि। तमामु वॾो अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे, कहर थियो आहे। ही गटर केतिरनि ई महीननि खां खुलियल आहिनि। 3 महीननि जे अंदरि ही ॿियो वाक़ियो पेश आयो आहे त हिकु मासूम बाड़ी जेको आहे पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग हाराए वई आहे। केतिरा ई हिते गटर खुलियल आहिनि, जंहिंमें जेको इंतजाम खे दांहूं ॾिनियूं। डिप्टी मेयर सलमान मुराद समेत यूसी चेयरमैन, टाउन चेयरमैन समेत जेका भी इंतजामिया है और वाटर बोर्ड इंतजामिया के दांहूं ॾिनियूं। पर अफ़सोस जो मक़ाम आहे त केतिरा ई गटर खुलियल हुजण करे उन्हनि ते हिकिड़ो बि ढकण न रखियो वियो आहे, जंहिं सबबनि जो कोई मासूम बाड़ी मुस्कान मेमण खुलियल गटर में जेका पंहिंजी ज़िंदगी ज़ाया कई आहे। हिकु गुलड़नि जहिड़ी मासूम बाड़ी जो जेको वाक़ियो पेश आहे, हिन ते सॼो मरीज़ सोगवार थी वियो आहे। उन्हनि ते डिप्टी मेयर समेत मेयर कराची समेत समूरी इंतजामिया खां मुतालबो कयो आहे त मेमण गोठ समेत जेके खुलियल गटर आहिनि डिस्ट्रिक्ट मलिर में, ख़ासि तौर ते कराची ते फौरी तौर ते गटरनि ते ढकण रखी इंसानी ज़िंदगी बचाए वञनि। KTN न्यूज़ पारां मेयर कराची जरा मलिर में हलाए मेयर कराची मुर्दा वहाब सां सवाल कयो त मेयर कराची मुर्दा वहाब जो चवण आहे त न गटरनि तां जेको आहे मुंहुं ढकण चोराया, न सलमान मुराद, न इन जो जेको सॼो ज़िम्मेवार आहे उहो SST आहे ऐं जेका ॿी इंतजामिया आहे हीरोइनी आहिनि। ऐं जेका गटर चोर जेका माफ़िया आहे, उन्हनि हिकु साज़िश ते मेमण गोठ में कराची मां उहो गटरनि जा ढकण राति जो चोराइनि था। तॾहिं ही मासूम गुलनि जहिड़ा जेका ॿार उन में जेको आहे सो किरनि था ऐं उन ते जेको असांखे पाण वॾो अफ़सोस थियो आहे त अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचनि था। हुन चयो आहे त फौरी तौर जेका इंतजाम आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सॼी कराची जे अंदरि जेके गटर आहिनि उन में जेको आहे सो हिकु दफ़ो ॿीहर फौरी तौर ते उन ते ढकण पिणु रखाया वेंदा। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद मुराद सियाल।